पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्रिय प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे सोप सीरियल पापनगर ते। दोस्तों तव्हां इहो ज़रूरु सोचियो हूंदो पापनगर में शेरदिल जो कोई एॾो ख़ासि रोल छो न आहे। हुन एतिरो मतिलबु साईं निसार शाह एक्शन बि ॾेखारिया, धमकियूं हे हो पापनगर में, लेकिन उन को ख़ासि मतिलबु एक्शन न ॾेखारियो, को अहिड़ो कमु न कयईं ड्रामे में, को अहिड़ो उनखे रोल या अहिड़ो करेक्टर अहिड़ो सीन मतिलबु मिलियो ई कोन जंहिंमें हुन फतेह हासिलु कई हुजे, कंहिं वॾेरे खे झुकायो हुजे। इहो छाजे करे, इहो ज़रूरु तव्हांजे ज़हन में लफ़्ज़ आया हूंदा, राबेल जो बार बार ज़िक्र घणो छो थो थिए। दोस्तों मेन करेक्टर राबेल ऐं बलाज ख़ान आहिनि, उन सां गॾु मल्हार सारंग बि आहिनि, शेरदिल बि आहे साइड हीरो जे हिसाब सां साइड करेक्टर। लेकिन शेरदिल जो करेक्टर अॻिते जीअं तव्हां ॾिसंदो किस्तां वधंदियूं तीअं उन खां पोइ शेरदिल खे बि हिकिड़ी अहिड़ो मौक़ो मिलंदो जेको बलाज ख़ान जे कंध में वञी पवंदो ऐं तव्हां ऐं असां उहो सीन ॾिसण लाइ इंतज़ार में आहियूं त साईं निसार शाह जा उहे डायलॉग ॿुधूं जेका पोयनि ड्रामनि में फिल्मुनि में ॿुधंदा आया आहियूं। इहो तमामु जल्द सीन अचण वारा आहिनि तव्हां ऐं असांजे यादों। ऐं साईं निसार जा सीन ऐं डायलॉग अहिड़ा हूंदा आहिनि जेको हर कंहिं कॉमेडी में ज़रूरु शामिलु कया वेंदा आहिनि कंहिं तौरु कंहिं प्लेटफॉर्म ते।